चवंदो रहंदो जीए जीए जीअं त अॼु एकता ॾियारो मल्हायो पियो। इहे कश्मीर खां कारूझर ताईं सिंध एकता रंगनि में रंगी चुकी आहे। हिकिड़े पासे अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे, ॿियो तरफ़ माहौल सोगवार पिणु आहे। सोगवार छाजे लाइ आहे त उहा तव्हां सभिनी खे ख़बर आहे, तव्हां न्यूज़ में पढ़ियो हूंदो, ॾिठो हूंदो त असांजा क़ौमी कारकुन अॻुवां करे उन खां पोइ चिचिरे लाश असांखे ॾिना था वञनि। उहो इनडायरेक्टली इन में मुलविस आहिनि, छो जो हर क्रिमिनल दुआरी ते हिन रियासत में एक्शन कजे थो, उन जी सज़ा मिले थी, कोर्ट कचहरियूं थींदियूं, पर फ़क़ति सिर्फ़ु जेको आर्मी ISI खे कानून लागू कंदड़ इदारा कॾहिं बि किथे बि इन्वॉल्व नथा कनि। इन जो सबूत तव्हांजे अॻियां पेश कबो त 24 जुलाई ते शहीद मुश्ताक खाशेड़ीअ कराची जे रोडनि ते गोलियूं हणी शहीद थियो। उते जिस्कम कारकुननि पंजनि ॾींहं पकड़ियो जेॾी महिल उन जी तलाशी वरिती वई त उन जे खीसनि मां ISI जा कार्ड निकिता। छो अॼु ताईं उहा इंक्वायरी छाजे लाइ न आहे कई? छो क़ौमी मुफ़ाद परस्त पंजाब साम्राज कहिड़ी निंड सुतल आहे? छो सिंधियुनि खे बेगुनाह शोध करो शहीद थियो वञे? छो बलोचनि खे पंहिंजे हथ घुरनि था फायूं ॾिनियूं वञनि, उन्हनि खे चित्र लाश ॾिना वञनि? छाजे करे? किथे आहे कानून, किथे आहिनि इदारा? जेकॾहिं इदारनि में इंसाफ़ हुजे हा, सचाई हुजे हा त अॼु ॿियनि तव्हां छॾियो, ॿिया त सभु असां ग़रीब मिसकीनूं। पर मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा जे रस्ता इंसाफ़ थिए हा। अॼु काफ़ी खोड़ साल गुज़रण बावजूद पीपल्स पार्टी ॿियूं हुक्मरान जमातूं सिर्फ़ु मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे खून सां इंसाफ़ न करे सघियूं त असां ग़रीब सिंधवासियुनि सां कहिड़ो इंसाफ़ करे सघंदियूं? हमेशह चवंदा आया आहिनि त बाबा जिते ॾाढ आहे उते माण्हू ख़ामोश रहे, तव्हां ख़ामोशी रहो, पर वरी बि उन जो रिज़ल्ट तव्हांखे छा मिलंदो? अञा पीड़ा तव्हां ते ज़ुल्म सितम। हा, इनकलाब आणो अथव त तव्हांखे निकिरणो पवंदो, घर छॾे रोडनि ते अचिणो पवंदो, रोड छॾे तव्हांजे मक़तल गाहनि में वञिणो पवंदो। रिटाई सरकार क़ौमी ख़िदमत कई पंहिंजी शाइरीअ वसीले, और तव्हां हिस्ट्री ॾिसंदो त सिंध में शहादतनि जो सिलसिलो क़दीम आहे, पुराणो आहे। सिंध में अरगोन आया, तुर्कान आया, कानपुर आया, अंग्रेज़ आया, उहे बि दम थी विया हिते। उन्हनि जो कल्चर उते ई ख़तमु थी वियो। हर शइ उन्हनि जी मिटी में मिली वई। ज़िंदा आहे त सिंधी क़ौम ज़िंदा आहे। गुज़िश्ता 5000 सालनि खां यकीन सिंध असांजी चेरी आहे ऐं रहंदी। सिंध जिते आलमी दुनिया जे अॻियां मुनफरिद सुञाणप थी रखे, सिंध जूं सक़ाफ़त में टोपी, अजरक, कुआरी, महिमान नवाज़ी। सिंध तव्हां चीन खां बर्तानिया अमेरिका में वञो त सिंधी तव्हांखे मुख़्तलिफ़ नज़र ईंदा। सिंधियुनि जे बदन मां हिकिड़ी महक ईंदी आहे, उहा इंसान खे छिके थी पाण खे। जीअं लाइट जो करंट आहे ईअं ई सिंधियुनि में मोहबत आहे। दुनिया में का बि अहिड़ी क़ौम न आहे जेका सिंधियुनि वांगुरु बहादुर हुजे। यकीन ॼाणो कहिड़ी मज़बूत क़ौम हुजे, उन्हनि वटि टीचरियूं हुजनि, राइफलूं हुजनि, सिंधी क़ौम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाणी खणी अॻियां अचे त उहे पंहिंजा पलीत पेर परे करे ईंदा। जेकॾहिं अञा बि तव्हांखे पंहिंजी बहादुरी ते यकीन न आहे त पोइ मां सम्झंदुमि तव्हां में क़ौमी गैरत ई न आहे। एतिरा त बहादुर हुजे वरी बि असीं ख़ामोश रहूं, असांखे मुनासिब कोन थो लॻे। वधीक टाइम मां न वठंदुमि। तव्हां दोस्तनि आयल जेके बि असांजा महिमान सभिनी महिरबानी यूनिवर्सिटी में जाइ वठंदुमि। वठी हर जनम वरबो, मिठा में राण में मिलबो, ख़तमु हूंदा थी वेंदी चिटीअ चांडराण में मिलबो। महिरबानी। मां गुज़ारिश कंदुसि SUP अॻवान मोहतरम हाफ़िज़ अली नवाज़ सेठो साहिब जन खे एकता जे हवाले सां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि।